नासिन मेरापुर शहर में अञा ताईं बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जॾहिं त इंतज़ामिया पानी निकाल कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वई आहे। समाजी अॻवान पंहिंजी मदद पाण तहत पानी कढाइण में मसरूफ़ आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था आकाश कुमार जी रिपोर्ट। कुल सॼी सिंध जियां मेरापुर में भी केतिरनि ॾींहंनि खां मुसलसल बरसात पवण सबबि 4 खां 5 फुट पानी बीहण जे करे केतिरा ई घर ढही पट थी चुका आहिनि, लेकिन इंतज़ामिया हिन वक़्त ताईं का नज़र न आई आहे। मेरापुर जा जेके मुखीर हज़रात आहिनि या मुख़्तलिफ़ वेलफेयर पारां जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾा वॾा झटा लॻाराए मेरापुर शहर जो जेको पानी निकाल करण जो सिलसिलो आहे उहो हिन वक़्त ताईं जारी आहे। हिते जेके हिन वक़्तु मौजूदु आवाम आहे, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो इन बारे में छा चवणु आहे। तूफ़ानी बरसातूं जेके सिलसिलो हुयो उहो कल्ह खां ख़तमु थियो आहे, पर जेको शहर मेरापुर आहे, असांजो जेको शहर मेरापुर आहे उन में जेको हिनमहिल ताईं पाणी आहे, केतिरा ई घर उन में किरी चुका आहिनि, केतिरा ई जेके घर बेघर थी चुका आहिनि। असां 3 झटा हिते आणाया आहिनि, कुझु झटा परियां लॻियल आहिनि, कुझु झटा लांगड़ जी शाख ते लॻियल आहिनि, उन्हनि जे ज़रिए शहर जो पाणी कढियो पियो वञे। अब बस असां त पूरी तरह बर्बाद थी वियासीं। ये झाड़ियूं जॾियूं ॾिसी तो भितियूं न, असां त ईअं बेघर लॻा पिया आहियूं। जायूं हली वियूं न, हड़ ई अध जायूं हली वियूं आहिनि। तव्हांखे एतबार न थिए त तव्हां हली ॾिसी सघो अंदरि, त असां पूरा आहियूं बसि। अब असांजा बचड़ा पिसी विया आहिनि, झुगा वुगा सफ़ा ड्रही विया आहिनि। हे बीमार पुट जान खटंदे पिया आहिनि, कंहिं असांखे मदद न कई आहे। ॿुधाई असांजा झुगड़ा ड्रथा पिया आहिनि, ॾिसो पिया था पाण अखियुनि सां त केॾो पाणी बीठो आहे घरनि में। अदाए असांजा घर ॾिसो था तमामु ॿुॾी विया आहिनि, एॾी बरसाति पई आहे, हुकूमत असांखे अञा ताईं कुझु बि न आहे ॾिनो। असांजो अन्न बि लुड़ी वियो, माल मता बि असांजो मरी वियो आहे। असां हे ॾिसो था वठी आया आहियूं, उधर ते वठी आया आहियूं। हाणे जेको महिरबानी कयो असांजो पाणी बि कढायो, असांखे मतिलबु तव्हां राशन पाणी ॾेई वेंदा। हाणे दवा ॿारनि जी करायो, असांजा मर्द बि जेके बि बीमार थी विया आहिनि, हाणे असां वञूं त कहिड़े हंधि वञूं। जी तव्हां मुतासिरनि ऐं समाजी अॻवाननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त मेरापुर में जेकी बरसाति पई उहा तक़रीबन 4 खां 5 फुट पई, जेकी ज़मीनी राब्तो जेको आहे मुकमल तरीक़े सां कटिजी वियो। शहर में हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा बोर्ड जी सूरत हाल आहे। शहर जी जेके सरकारी अस्पतालूं आहिनि ऐं थाणा आहिनि, मस्जिदूं आहिनि, मंदर आहिनि ऐं मदरसा आहिनि, उहे मुकमल पाणीअ हेठि अची चुका आहिनि। उन्हनि इहो ई मुतालबो कयो आहे त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया खां त जल्द खां जल्द असांजी जेकी आहे उहा वार कई वञे। कैमरामैन वहीद सोलंकी सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेरापुर।